जो नालो पुरुषोत्तम, मुंहिंजे पीउ जो नालो वसंतलाल, असांजी आक जेटले। मुंहिंजे माउ जो नालो परमेश्वरी बाई। मुंहिंजो जनमु हैदराबाद सिंध पाकिस्तान में 9 नवंबर 1993 में थियो। असां जेका प्राइमरी एजुकेशन हुई उहा असांजे घिटीअ जे ॿाहिरां मियां फ़क़ीर जो पेड़ो हो। उते सिंधी स्कूल हलंदो हो 4थे दर्जे ताईं। मां मुरलीधर नारी उहे चारई उते पढ़ियासीं 4थे दर्जे ताईं। 5 दर्जे खां वठी असां तिलकचाड़ी लही वेंदी हुई। उते नवलराय हीरानंद एकेडमी हुई। उते 5 दर्जे खां 9 दर्जे ताईं असां उते पढ़ियासीं। 9 दर्जे में शायदि अधूरो हो जो पाकिस्तान थियो शायदि। ऐं उहा असां पढ़ाई छॾे पाकिस्तान मां हिंदुस्तान में आयासीं। पर जीअं पाकिस्तान जो अनाउंसमेंट थी तीअं हिंदुनि ऐं मुसलमाननि में जेका सिक हुई, मुहबत हुई, सहकार हो। मुस्लिम लीग हुननि जे मन में अहिड़ा वीचार विधा जो उन्हनि जे वीचारनि में ऐं रुख में फ़र्क़ु अची वियो। न त असां वटि धोबी बि मुसलमान बच्चू नालो हुउसि, दाई हुई मुसलमान, मूमल चवंदा हुअसि, कारो बुर्को पाईंदी। सभु कमी कासबी मुसलमान हुआ। धोबी हुजे, वाढो हुजे, सभु। पर पाकिस्तान थियण सां गॾोगॾु हुननि में फ़र्क़ु अची वियो। हुननि असांजो कमु करणु बंदि करे छॾियो। तंहिं वक़्तु हैदराबाद जे किले में RSS जी शाखा हलंदी हुई। पर असांजे NH एकेडमीअ में असांखे हिंदी पाढ़ींदो हो मिस्टर राजपाल पुरी, जेको मुल्तान खां आयो हो। एक्चुअली अची हैदराबाद में RSS जी शाखा शुरू कई ऐं असांजे NH एकेडमीअ में बि शाम जे टाइम ते उहा शाखा हलाईंदी। हाणे जीअं वातावरण बदिलजी वेंदो रहियो त ओचितो ई ओचितो हिकिड़े ॾींहुं शाम जे टाइम ते, संझा जे टाइम ते 6-7 लॻंदा,
किले में शाखा चालू हुई तॾहिं मुसलमाननि लठियुनि सां धाड़ियुनि सां तलवारुनि सां हमलो कयो ऐं चङनि ई हिंदुनि खे मारियऊं। उन में नेणू शर्मा हो जंहिंजी फैमिली अञा बड़ौदा में रहंदी उन जो खून थी वियो ऐं भैरव दत्त शर्मा के मथे में कुआड़ी लगी समझो ऐं उनखे हॉस्पिटल में दाख़िल थियणो। उन खां पोइ 3 ॾींहं लगातार राइड चालू हुआ। असांजो घर जेको हो मुक्की गिटीअ में उहो वॾे दरवाज़े जे अंदरि ऐं वॾो शाही दरवाज़ो तंहिंमें हिकु नंढी दरी हूंदी त जीअं राइड्स थिया तीअं असां उहो दरवाज़ो बंदि करे छॾियो। सभु जेके रहंदड़ हुआ उन अंदरि सभु अची विया। दरी असां खुलियल न राति जे टाइम ते मूंखे चिटीअ तरह यादि आहे त हिकिड़ो छोकिरो हुजे 16-17 जो उनखे पेट में छुरो लॻो ऐं उनजा हीअं आंडा ॿाहिरि निकिरी आया। असां उनखे छिके अंदरि कयो। तंहिं वक़्तु मुल्तान खां कोयटिया खां बलोचिस्तान खां जेके पंजाबी वग़ैरह जेके हुआ रेफ्यूजी उन्हनि अचणु शुरू कयो। पनाही रहा न से उतां लॾणु शुरू कयो। हालत वीचारनि जी अहिड़ी जेसि ताईं ॿियो को कनेक्शन मिले हुननि खे ट्रेन जो वीचारा हीअं सर्दीअ जे टाइम ते हीअं वीचारा रेल जे पटनि ते पिया। तंहिं वक़्तु असांजी जेका RSS जा हुआ वर्कर्स उन्हनि घर घर मां भिक्षा पिनणु शुरू कयो। बाक़ाइदे रोटियूं ठाराईंदा फुल्का चांवर भाॼियूं उहे ॾोलनि जा ॾोल भरे असां न पनाहीरनि खे पहुचाईंदा। पर तंहिं वक़्तु जेका हालत हुई न त असां सभिनी खे इहो भ्रम हो त असांखे सिंध लॾणी न पवंदी। जेकॾहिं असां वञूं बि था त शायदि महीने अधु ॿी मोटी ईंदा। इन करे जेके बि लॾनि पिया से हिक ॿिए खे ॿुधाइनि कोन पिया भई असां वेठा आहियूं ऐं सुबुह जो ॾिस त घर खे तालो लॻो। धीरे धीरे असांजो पाड़ो वियो ख़ाली थियो ऐं असां बि को हिकु किस्त में कोन निकिता टुकड़नि में निकिता। खयोसीं छा कपिड़ा सोन में बासण भई महीने अध में असां मोटी ईंदासीं घरनि खे तालो लॻाए।
असां कुल पाण में जॾहिं मां निकितोसि पाकिस्तान मां मां मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी नंढी भेण जेका 7-8 साल जी एग्ज़ैक्टली 7 साल जी छा मां 15 साल जी असां लूनी मारवाड़ ते लथासीं राति जो 3 बजे राजस्थान जी थधि 5-7 वॾा दागीना उते हिकिड़ो स्टेशन मास्टर हो उहो असांखे पंहिंजे कैबिन में वठी हलियो ब्लैंकेट वग़ैरह ॾिनई चई सुबुह जो तव्हांजी गाॾी वेंदी आबूअ छाकाणि त आबू रोड ते मुरलीधर जी फैमिली पहुची वई त असां चयो पहिरीं उन्हनि वटि हलूं पोइ ॾिसूं कंफ्यूजन ॾाढो हो कुझु ख़बर न पई पए भई असांजो फ्यूचर छा आहे पोइ असां आबू रोड ते आयासीं आबू रोड ते सरकारी मदद पई मिले गाड़ी जूअर उन जे खाइण सां जो खार पई थिए त मथे खां पेरनि ताईं माण्हू खने खने रत कढी छॾे अहिड़ी जेके जानवर बि गाड़ी जूअर न खाइनि उहा असांखे ॾींदो राशन पैसा लटा कुझु न असांजो मिड़े जीअं तीअं करे ॾींहं गुज़ारियासीं तंहिं विच में मुरलीधर जी जेका फैमिली आहे उहा हली वई पूने असांजो 2 नंबर चाचो मोतीराम जेको हो उहो बड़ौदा में आयो हो हिते आउटराम कैंप आहे ऐं जिते असां अची रहियासीं हुन रूम जो नालो हो 211 पर जॾहिं मां पंहिंजे माउ पीउ माउ सां ऐं भेण सां आयुसि हीअ जेका आहिनि हीअ जॻह हिन जो अधु एतिरो विरांडो हो उते सामान बि रखियो खाईंदा बि उते हुआसीं सुम्हंदा बि उते हुआसीं परदो ॾेई ज़ालूं सनानु कंदियूं काकूस लाइ साम्हूं लाइन हुई 15-20 काकूस सुबुह जे टाइम ते 50-50 माण्हुनि जी लाइन लॻी ही डॉक्टर करमचंदाणी हिंगोराणी गोलाणी पुनवाणी लालवाणी ये उते वाट आउट पढ़ण जा ठिकाना न वो गोलाणी साहिब आहे उदाराम गोलाणी उन्हें स्कूल शुरू कया ऐं हीअं तटनि ते विहारींदा ॿारनि खे चटाइनि ते असांजे फादर पहिरियों दफ़ो उते नौकरी कई महीने जो पघार कल्पना कजो 9 रुपया महीने 9 rupees only तंहिं विच में
असांजो जेको चाचो हो मोतीराम उहो हलियो वियो बॉम्बे। पोइ असां उतां हुन जॻह तां शिफ्ट थियासीं 211। मां ऐं मुरलीधर पूने कोन वियो। मुरलीधर मैट्रिक पास हिते कई आहे। मां मुरलीधर, मुंहिंजो कज़न नारी, मुंहिंजो फुफाटो ॼेठो, उतां आउटराम खां पंधु निकिरंदासीं। कामेटी बाग जे विच मां लुडणी पुल हुई जेका टुटी पई मेले में, मेलो हो। उतां लुडणी पुल तां पंधु ई पंधु डांडिया बाज़ार ईंदा हुआसीं। बोम्बिया आहे न, बोम्बिया, उन जे साम्हूं स्कूल आहे, जयश्री जूनियर मॉडल हाई स्कूल। उते असां पढ़ंदा हुआसीं। उते 2 शिफ्टूं हलंदियूं। गुजराती जंहिं ट्रस्ट असांखे स्कूल ॾिनो हो 47 में, उन्हनि चयो गर्मीअ में असांजा ॿार सुबुह जो ईंदा, सर्दीअ में ॿार मंझंदि जो ईंदा, तव्हां उन नमूने पाण खे बदिलाईंदा। हिते म्यूज़िक कॉलेज में असांजे हैदराबाद सिंध में गुरदासमल हिंदू हाई स्कूल, उन जा प्रिंसिपल हुआ श्री लधाराम मोहनदास चंदीरामानी, ऐं उन्हनि जा भाउ हुआ लीलाराम मदनदास चंदीराम। उन्हनि इहो स्कूल शुरू कयो म्यूज़िक कॉलेज में 5 स्टूडेंट सां। ऐं साईं लुल्ला जेको आहे हरगोबिंद लुल्ला, उहो 5 स्टूडेंट में पहिरियों स्टूडेंट। मुरलीधर मुंहिंजे कज़न नारायण, मुंहिंजे फुफाट 48 में SSC पास कई। मां 1 साल फेल थियुसि फिजिक्स केमेस्ट्री में। इन करे मां मैट्रिक पास कई 1949 में। उन खां पोइ कमाईअ जो सोर्स कोन हो, ऐं हिते सुवाल हो जीवन ऐं मरण। पाण खे अॻिते आणणो आहे, हिन कुटुंब खे अॻिते आणणो आहे। बाबा जो पघार 9 रुपया थियो, पोइ 12 रुपया थियो, पोइ थियो 10 रुपया थियो। मां मैट्रिक खां पोइ हिते भूतरी जांपा ते राशनिंग ऑफिस हुई। अख़बार में एडवर्टाइज़मेंट पढ़ी त क्लार्क जी जॻह खाली आहे। असांखे गुजराती कोन ईंदी, पर मैट्रिक में संस्कृत पढ़ियल हुआसीं, हिन करे लबे थबे जी गुजराती ईंदी। इंटरव्यू ॾिनो, भाईअ पुछियो गुजराती आवरेज छे? चयोमांसि हा। भाईअ छा कयो, अख़बार करे अॻियां रखियईं। तंहिं वक़्तु सयाजी विजय अख़बार निकिरंदी। पोइ पढ़ण लाइ ॾिनई। भॻवान जी दया अहिड़ी थी जो पहिरां उहा आई जंहिंमें संस्कृत 4-5 लफ़्ज़ हुआ। मां बि मिड़ई ठोके पढ़ी वियुसि। भाईअ चयो पास। चई ओ लड़की बैठी है,
उन्हें छोकरी नालो नालो था विसरी गया, भोकड़ी उन्हें सर ने, चाहे इसको आर्डर बना दो। इतने मांडवी थे कृष्णा बैंक हुई, कृष्णा सहकारी बैंक, उते राशन ऑफिस हुई, उते पगार टोटल बेसिक DA हाउस रेंट 40 रुपये महीने, ओनली 40 रुपये। मां जो ठीक है, ठीक है। चौं टेम्पररी है, ते मैं ना थी, मुझे ठीक है। चौं ही राशन कार्ड जेके झूना चंदा से नवा लिखना थी गुजराती वहाँ मरी विया। असांखे न अचे न बचे, पर मां लुचाई कई, अखबार ईंदी गुजराती, उन मां अखर ॻोल्हे ॻोल्हे उहे नाला लिखंदो हुउसि। उहा हली 3 महीना। वरी मकरपुरा ते एयरफोर्स आहे EA में, असांजो दोस्त हुयो हिकिड़ो मूं सां गॾु पढ़ियो मैट्रिक में, चईं मुंहिंजो मामो जेको आहे न उहो उते कर्नल आहे। मां चयोमांसि यार नौकिरी वठी ॾे। सो साईं हलियो, ॿई वियासीं पंधु पंधु हितां मकरपुरा। सिपाही चयुसि किसका काम है, चईं आसमान साफ करना। चईं ठीक है चलो, वियासीं। हो न मामो हो छोकिरे, चईं मुंहिंजो दोस्त आहे, भाउरनि खां वधीक हिनखे नौकिरी खपे। पुछईं छा पास कयो अथई? चयोमांसि हिंदी पास कई आहे, कोविड, ऐं मैट्रिक पास कई आहे। चईं हलंदो। चईं पर हिते ई जेके सिपाही आहिनि उन्हनि खे रोमन हिंदीअ में पढ़णो आहे। तुम TUM क्या KY करते हो रोमन लिपि। जो ठीक है, उते पगार 40 रुपये। हिते घर जी हालत खस्ता। मां पाईंदो हुउसि 2 वॻा, हितां पंधु ई पंधु मकरपुरा वेंदो हुउसि, पंधु ई पंधु ईंदो वेंदो हुउसि डेली। उहो जेको वॻो पाए वेंदो हुउसि उनखे राति जो धोअंदो साबुण सां, इस्त्री कोन हुई, ऐं कटोरे में टांडा विझी थोरो मड़े गुंज डाहे टंगींदोसि, ॿिए ॾींहुं ॿियो पाए। बरसाती मौसम हूंदी, छटीअ लाइ पैसा कोन, 9 वॻे में पुसंदो हुउसि, शाम जो 6 बजे ताईं 9 वॻे में पाड़ींदो। सियारे में पाइण लाइ कपिड़ो न, ऐं हलंदो। 1950 में इहो थियो 49-50। 1950 में मां वियोसि पूना, उते डेक्कन में आहे SP कॉलेज, सरफर भाऊ कॉलेज, मुरली उते पढ़ंदो। त मां फर्स्ट ईयर उते पढ़ियो ऐं रहियुसि मुरली घर। पर वरी मोटी आयुसि, कॉलेज पास कयो फर्स्ट ईयर, वरी मोटी। वरी इंटरमीडिएट 52 में हिते कई, 52, 53, 54
55 में मां BA कई ग्रेजुएट। हिते सुबह जो कॉलेज 8 बजे 8 खां 11 ताईं हितां पंधु वेंदो स्टेशन, कॉलेज अटेंड करे वरी वापसि ईंदो 11 बजे, रोटी खाईंदुसि, वरी वापसि वेंदो, लाइब्रेरी में वेंदुसि, और झूनियूं कापियूं जेके हूंदियूं तिन जा पन्ना अछा फाड़े उनखे टोपो ॾेई, मां BA ताईं हिकु टेक्स्ट बुक ख़रीद करण जी शक्ति कोन। हंसाबेन लाइब्रेरीअ में वेंदुसि, वेंदे राति जो 8 बजे ताईं पटियालो धिका ॾेई कढंदो, साहिबु निकिलो, उन रफ कापीअ ते नोट्स वठो। 55 पास कई, 55 में BA, माना 2nd क्लास। मुरली तंहिं वक़्तु पूने में नवीन हाई स्कूल हुई पूने में, उते नौकिरी कंदो। लेटर लिखियईं, अचु हिते जॻह आहे हिकिड़ी त उते तोखे लॻाए छॾियां। वियुसि उते 55 to 57 उते कई, उते STC कई, हिंदीअ में राष्ट्रभाषा रतन कई। 57 खां पोइ 57 to 58 मां हलियो वियुसि बॉम्बे, उते मुंहिंजो जेको 3 नंबर चाचो हो उन वटि कांदेवलीअ में नौकिरी कई 1 साल। पर वेकेशन में हिते ईंदो वेंदो रहंदोसि, त वेकेशन जे टाइम ते मां वियुसि त असांजे प्रिंसिपल पुछियो, भई छा कंदो आहीं? त मां बॉम्बे में नौकिरी कंदो। त असां प्रिंसिपल जेके हूंदा न, प्रिंसिपल न हूंदा, उहे माइटनि वांगुरु असांखे हलाईंदा। मूंखे भूंडो ॾेई चयईं, वठ हैफ़ अथई, हिते स्कूल आहे त असांजी बॉम्बे तो नौकिरी करे, अचु हलिया हिते त तोखे नौकिरी ॾिए। चयोमांसि पर हुते मूंखे रिज़ाइन करिणो आहे। पंहिंजे हेड क्लर्क खे चई रेज़िग्नेशन लेटर लिख हिन सही वटि मोकिले ॾे उते स्कूल में, चई CT में नयो नोटिस आहे, न ईंदुसि। चई क़ाइदनि जी मूंखे ख़बर आहे। 58 खां वठी 89 ताईं मां श्री लदाराम सिंध हिंदू हाई स्कूल में नौकिरी, 89 में रिटायर कयो। पर अचीवमेंट जो त अचीवमेंट, मां पढ़ियुसि लदाराम स्कूल में, टीचर लदाराम स्कूल, सुपरवाइज़र थियुसि लदाराम स्कूल, प्रिंसिपल थियुसि लदाराम स्कूल। अॼु मूंखे 20 साल थिया आहिनि त मां असांजे स्कूल जो ट्रस्ट आहे सिंधु विद्या मंडल ट्रस्ट, उन जो मां लाइफ मेंबर अॼु जे डेट। सिंधी मीडियम बंदि थी विया पर ट्रस्ट क़ाइमु आहे। ऐं असां कोशिशि इहा पिया करियूं त कंहिं नमूने हिनखे जीआरियूं। थोरे में हिन वक़्तु असां वटि 3 प्रोजेक्ट हलनि थियूं आहिनि। थोरे में
हिकिड़ो हलंदो आहे मेंटली रिटार्टेड चिल्ड्रन, उनजो असां संस्था हलाईंदा आहियूं, आशा मेंटली रिटार्टेड चिल्ड्रन सेंटर अंडर दिस ट्रस्ट। 5 स्टूडेंट सां शुरू कयो आहे, अॼु 96 स्टूडेंट। हाणे इंग्लिश मीडियम अॻु में शुरू कयो आहे, अॻे साल उमेद आहे उहो वधंदो। ॿियो जेके मेंटली रिटार्टेड चिल्ड्रन आहिनि उन जा जेके टीचर आहिनि उन्हनि खे ख़ासि डिप्लोमा ॾिनी वेंदी आहे, असां उन जा कोर्स विच में हिकु ॻाल्हि मां विच में ऐड कंदुसि, जेको 49 49 ऐं 51 जो पीरियड आहे, उन में असां हिते कोट में रहंदा हुआसीं, A7 में। कमाईअ जो रस्तो किथां अचे त असां हिंदी क्लास हलाईंदा हुआसीं, मां, मुंहिंजो फादर, मुंहिंजो भाउ। प्रारंभ, प्रवेश, परिचय, कोविद ऐं उन जी फी जेका हूंदी, कोविद जी फी रुपयो, परिचय जी फी 8 आना, प्रवेश जी फी 4 आना, प्रारंभ जी फी 52। ईअं करे असां पाण खे जीअरो पे रखियो। त सिंध में 27% हिंदू आहे ऐं उन में मुख्य आमिल भाईबंद ऐं ब्राह्मण, बाक़ी 83% मुसलमान। सिंधियुनि जी जेकॾहिं मूंखे का खूबी लॻे थी त सिंधियुनि वटि वाढो कोन हो, कामदार कोन हो, बुहाड़ी पाइण वारो कोन हो, झाड़ू लॻाइण वारो, गटर साफ़ करण वारो, काकूस साफ़ करण वारो, मारवाड़ खां ईंदा हुआ या मुसलमान कमु कंदा हुआ। हिंदू छाकाणि उन्हनि जो ॻोठनि में मदारो खेतीअ ते, त ग़रीब कोन हुआ, पर आईंदो जेको आहे, हाणे मां इन ॻाल्हि खे थोरो पर्सनल थो वठां, जेकॾहिं असां उते हुजूं हा, उते अॼु मुरलीधर जंहिं औज ते आहे, मां जंहिं स्थितीअ ते पहुतो आहियां, असांजा ॿार जंहिं स्थितीअ ते पहुता आहिनि, अॼु मुंहिंजी भाइटी सुनीता जंहिं सुबुह तव्हां सां ॻाल्हायो, अॼु उहा डेप्यूटी मैनेजर थी ONGC, मूं वटि पढ़ी आहे, असांजे स्कूल में सिंधी मीडियम में। माण्हू चवंदा आहिनि सिंधी मीडियम में कीअं छा थींदो। मुंहिंजो भाइटियो कुमार जेको आहे गेल में आहे, ही इज़ सीनियर अकाउंट मैनेजर। असांजे पढ़ाई लिखाई कॾहिं बि न थिया जेकॾहिं असां सिंध में रहूं, पर ख़ासि करे हिकु ॾुखी ॻाल्हि जेका मूंखे महसूसु थींदी आहे, मुरलीधर बि एग्री कंदो, असांजा ब्राह्मणनि जा छोकिरा पढ़नि कोन था, छोकिरा छोकिरियूं पढ़नि ऐं छोकिरियूं हाईली एजुकेटेड, पर थिए छा थो, छोकिरी PhD पढ़ाइणी पए थी, मैट्रिक फेल था। हाणे ॿुधायो त उन्हनि जो मेल किथे थिए, थिंकिंग मेल किथे थिए।
तो छोकरी माना पाण खे मारे ज़िंदगी गुज़ारींदी। इहा जेका अञा ताईं असां में सुजाॻी अचणु खपे। ऐं इहो शायदि ब्राह्मणनि में त ख़ासि आहे ई, पर 90% सिंधियुनि में बि स्वाभिमानी आहिनि। सेल्फ रेस्पेक्ट खां ॿियो कुझु न खपे। सम्झो असां सां ॾाढो चऊंसि भाई म्युनिसिपालिटीअ में सुबुह जो कलाक अचु, शाम जो कलाक अचु, 1000 रुपया ॾींदासीं, कार ईंदी, कार वठी वेंदी तोखे, चईं ग़ुलामी मूंखे क़बूल कर। हुन रिफ्यूज़ करे छॾियो। इहा जेका आहे न जेटले ख़ानदान खे पाण कमज़ोरी चओ त कमज़ोरी आहे। मुंहिंजो दोस्त आहे स्पेन में, इन सेल्फ रेस्पेक्ट ते कंटिन्यू। मुंहिंजो दोस्त आहे नंढे, असां गॾु पढ़िया आहियूं मैट्रिक में, स्पेन में आहे, अब्जोपति आहे, अब्जोपति। स्कूल खे डोनेशन ॾींदो आहे, लख रुपया, 5 लख रुपया, 10 लख रुपया। मूंखे चवंदो आहे तोखे छा खपे? मां चवां तोखे मूंखे तुंहिंजी दोस्ती खपे। स्कूल में आयो हिकु दफ़ो, चईं पघार घणो अथई? चयोमांसि 4000। चईं मूं सां गॾु हल, अॼु खां वठी, हींअर खां वठी 1 लख रुपया तुंहिंजो पघार, बंगलो, कार। मूं चयो क़बूल कोन्हे। चईं छो? मुंहिंजी हेठि किनार वेठी वास पाटी वियुसि, 4000 ऐं 1 लख। चयोमांसि शंकर बुद्ध, जंहिं ॾींहुं तूं मूंखे 1 लख ॾींदे न, उन ॾींहुं वठी असांजी दोस्ती कट, ऐं मां तुंहिंजो नौकर, तूं मुंहिंजो सेठ। चवंदे पेग ठाहे ॾे त पेग ठाहे ॾियणो पवंदो। चवंदे मुंहिंजी गर्ल फ्रेंड आहे, उनजो सैंडल खणी अच त मूंखे सैंडल खणी अचणो। चवंदे झूठा बर्तन टेबल तां खण त मूंखे खणणो पवंदो। नॉट एक्सेप्टेड। पर यारी असांजी क़ाइमु आहे। अॼु बड़ौदा में अचे, मूं वटि न अचे, इम्पॉसिबल। वाधारो वधीक न कनि, उन्हनि जो सॼो मदारु हुजे हा रुॻो खेतीअ ते, ऐं असांजे भाई बंधनि जो मदारु हुजे हा ॿाहिरि ॾेसावरनि ते। पर उन्हनि जो औलाद जेको जनरेशन आहे, न्यू जनरेशन, उहा उन्नति न करे। हिकु मिसाल ॾियां, मुंहिंजो स्टूडेंट हो हिते 12th दर्जे में, साइंस में 92% खयईं, हिते ई पारे में रहंदो आहे। पीउ खे चईं मूंखे डॉक्टरी पढ़नी आहे। चईं पुछ घणो ख़र्च थींदो? चईं 10 लख। चईं घणा साल पढ़ंदे? चईं 6 साल। चईं छोड़ा तूं 6 साल मुंहिंजे दुकान ते वेहंदे त 25 लख कमाईंदे। इहो जेको एटीट्यूड आहे, पढ़ण ॾांहुं जेका नेग्लिजेंस आहे, इहा सिंधियुनि जो वॾे में वॾो दुश्मन आहे। नुक़सानु थियो, नुक़सानु थियो आहे ॿियनि जे तरफ़ां न, सिंधी जातीअ जे पंहिंजे तरफ़ां। दिल के फफोले जल उठे, सीने के दाग से, इस घर को आग लग गई, घर के चिराग से। विभीषण नुकसान पहुंचाएगा।
जेके विभीषण आहिनि, वॾा नेताऊं वॾा फंक्शन कंदा, डोनेशन ॿियनि खां वठंदा, 4-4 ॾींहं फंक्शन कंदा, वॾा भाषण कंदा, सिंधी मरी वेंदा, सिंधी भाषा बचायो बचायो बचायो, पर पंहिंजे औलाद खे इंग्लिश मीडियम में पढ़े। केरु उन्हनि खे सच चवण वारो आहे? अॼु मां पढ़े छो वञा? मुंहिंजा भाइटा सभु सिंधी मीडियम में पढ़िया, मुंहिंजे हींअर जेके भाइटे जा मुंहिंजा पोटा आहिनि उहे इंग्लिश मीडियम में पढ़ंदा, सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, सिंधी कोन ईंदी। त तव्हां ॿुधायो छा करणु खपे असांखे सिंधी ॿोली, भाषा, साहित्य, संस्कृति खे बचाइण जे लाइ? घर खां शुरू करणु खपे, घर खां। उहो चवंदा आहिनि चैरिटी बिगिन्स एट होम। जेका संस्था ठहे, जेका बि इन हलचल में शामिल थिए, उहा पहिरीं प्रतिज्ञा पत्र सही करे त पहिरीं मां पंहिंजे कुटुंब खां सिंधी शुरू कयां। छाकाणि पब्लिक बि सम्झी वई आहे त ही नेताऊं ठग आहिनि, असांखे उपदेश ॾियनि था, पाण उन ते अमल कोन था कनि। सिंधियुनि जो जेको बनिया एटीट्यूड आहे न, सिंधी पढ़ी छा कंदा? असांखे गुजराती कमु ईंदी, असां ॿार इंग्लिश मीडियम में वेंदा। सिंधी कंहिं बि कम जी कोन्हे इहो जेको एटीट्यूड आहे। कल्चर जी ॻाल्हि त छॾियो, साहित्य जी ॻाल्हि छॾियो, आर्ट जी ॻाल्हि छॾियो, म्यूज़िक जी ॻाल्हि छॾियो, बनिया वारो जेको एटीट्यूड आहे, महा मुश्किल कमु आहे। हिमालय पहाड़ खणणो आहे। हा, अहिड़ा के जोगी निकिरनि जेके पंहिंजी सॼी लाइफ हिनखे डिवोट कनि, कुटुंब खे त्याग करे, तॾहिं थी सघे। बाक़ी सिंधियुनि वटि पैसा आहिनि, टैलेंट आहे, दिमाग़ आहे, सभु आहे, पर हुननि जो टैलेंट रुपए वटि अची कॉन्सेंट्रेट। No future. I don't find any future. तव्हां पंहिंजे जनम खां वठी करे ऐं अॼु हिन 81-82 साल जी उमिरि ताईं, सिंध खां वठी करे बड़ौदे जी यात्रा ताईं, उन खे ध्यान में रखी, उन में जेके लाही चाढ़ियूं आयूं, विरहाङे जा दर्द जेके आया, जेकॾहिं उन सभिनि ॻाल्हियुनि खे ध्यान सां ॾिसो त छा तव्हांखे लॻे थो पियो त सिंधी थियण जे नाते तव्हांजो जीवन हिकु सफल जीवन आहे? बिल्कुलु सफल जीवन आहे। ऐं मुंहिंजे वीचार में पाकिस्तान मां जॾहिं असां हिते आया आहियूं त असां हर खेत्र में उन्नति कई आहे। पोइ कॉलेज हुजे, अस्पतालूं हुजनि, बिज़नेस हुजे, बिल्डिंग्स हुजनि, वापार हुजे, हर तरह सां असां उन्नति कई आहे। सिर्फ़ु जेको असांजी कल्चर साइड आहे, आर्ट साइड आहे, उनखे असां तमामु हल्काईअ सां, उन जी का कसीरे जी वैल्यू कोन्हे असांजे ज़िंदगीअ में। असांखे इहो बि महसूसु कोन थो थिए त शायदि ईंदड़ जनरेशन जेका अॼु आहे, जॾहिं वॾी थींदी, पंहिंजे उमिरि में ईंदी, शायदि असांखे
इन ॻाल्हि लाइ माफ़ न कंदी त तव्हां वटि पैसो हो, टैलेंट हुई, रिसोर्सिस हुआ, तॾहिं बि तव्हां असांजे लाइ वरसो कोन छॾे विया। छा तव्हांखे इहो महसूसु थींदो आहे कि भारत में जेकॾहिं असांजो को प्रांत हुजे हा सिंधियुनि जो, त पोइ अॼोकी हालति न हुजे हा या का ॿी हालति हुजे हा? हा, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पर मां वॾी उहा ॻाल्हि थो चवां, गांधीधाम ठहियो, प्रताप राय नेहरूअ जे ॾियनि में गांधीधाम, कच्छ गांधीधाम ठाहियो त भई असांखे हिकु टुकड़ो ॾियो। आडवाणी, LK आडवाणी पहिरीं गांधीधाम आयो हो। पर सिंधियुनि में लॻे थो त सबुर जी कमी आहे। हुननि खे जल्दी शाहूकारु थियणो आहे, जल्दी मथे पहुचणो आहे, जल्दी डुक पाइणी आहे। हुननि उनखे ट्रायल कोन ॾिनी गांधीधाम खे एक्सपेरिमेंट करण लाइ। शायदि जेकॾहिं हिकिड़ा होल्ड ऑन कनि 20 साल खे 25 साल, त शायदि शिकिल बि हुजे। हींअर मुरलीधर राम पुछिजो ॿुधाईंदो, गांधीधाम में 60% कच्छी आहिनि, 40% सिंधी वञी रहिया आहिनि। उहे आहिनि या धंधे जे करे अटकियल आहिनि या नौकरियुनि जे करे अटकियल। उते जेके कॉलेज खोलिया अथनि उते 70% नॉन सिंधी पढ़नि। त चवण जी माना आहे त विरहाङे जे सबबु सिंधियुनि तमामु घणो भोॻियो आहे। हा हा, छाकाणि उन्हनि खे पंहिंजो टुकड़ो कोन्हे। असम, पंजाब खे पंहिंजो टुकड़ो आहे, बांग्लादेश खे पंहिंजो टुकड़ो आहे, सिंध खे टुकड़ो कोन्हे। इन करे उन्हनि जे हिन कल्चरल सेमी डेथ या डेथ जो कारण टुकड़ो आहे, जिते हू पंहिंजा बूटा पोखे सघनि हा ऐं उनखे पाणी ॾेई ऐं मज़बूत करे सघनि। ज़मीन कोन्हे, हवा में आहे। गुजरात में आहियूं त गुजराती आहियूं, महाराष्ट्र में आहियूं महाराठी, दिल्लीअ में आहियूं त पंजाबी आहियूं, सिंधी कोन आहियूं। त अहिड़े प्रांतविहीन समाज खे तव्हां पंहिंजे अनुभव सां कहिड़ो संदेश ॾियणु चाहींदा? छा करणु खपे उन्हनि खे? हाणे सुवाल मुश्किल आहे, छाकाणि जंहिं स्थितीअ ते अॼु असां वञी पहुता आहियूं त उनखे ॿिज मां वण थियण लाइ विवेकानंद जहिड़नि जी ज़रूरत आहे। ऐं रामकृष्ण परमहंस जी जेका मिशन आहे, रामकृष्ण मिशन, जेके पंहिंजा घर ॿार माउ पीउ छॾे समाज जे उत्थान में लॻाइनि, अहिड़ी संस्था जेसि ताईं सिंधियुनि पैदा न कई आहे कुझु बि थियणो न आहे। हालतूं अञा पुठिते। मुरलीधर खां पोइ छा, तव्हां खां पोइ छा? मां 2 सुवाल थो पुछां, मुरलीधर खां पोइ छा ऐं तव्हां खां पोइ छा? आहे थर्ड का लेवल आहे जिते तव्हां सम्झो त तव्हांजे कम खे अॻिते वधाईंदो, जेको तव्हांजो कमु आहे उहो बि हिकिड़ो लीक बराबरि आहे। लीक, इट्स नॉट होल। पर जेकी आहे देयर इज नो लीडरशिप कोन्हे। लीडरशिप तव्हांखे पंहिंजे सिंध जनम भूमि या जन्म स्थान जी यादि ईंदी आहे? हा बिल्कुलु। मूंखे जेकॾहिं तव्हां
अखियुनि खे पटी ॿधी हैदराबाद स्टेशन ते लाहियो त मां पंहिंजे घर पहुची वियुमि। मूंखे कंहिंखे अखियूं खोलण खां पोइ बि भले चेंज थी विया, बोट चेंज थी विया, पर मां होमस्टे डाल खां स्टेशन तां होमस्टे डाल हो पार्क हो, उतां शाही बाज़ार मां ईंदो पंहिंजे घर ताईं आराम सां पहुची सघंदुसि, चवंदुसि हीउ मुंहिंजो घरु आहे। के तव्हांखे झूना दोस्त, बालपुण जा दोस्त, हिंदू मुस्लिम यार यादव के नाला यादि ॿुधाए सघंदा असांखे? मुंहिंजा जेकॾहिं दोस्त वठो न त हिकु जीअरो आहे जेको स्पेन में आहे, शंकर खेमचंद आसवानी। न उन वक़्त जा के यार हिंदू मुस्लिम यार तव्हांजी घिटी में? मुसलमाननि सां न। हिकिड़ो ॿियो मुंहिंजो दोस्त हो हीरो लखवाणी, मूं सां गॾु पढ़ियो, शंकर मूं सां गॾु पढ़ियो आहे सिंध में। ॿियो मुंहिंजो दोस्त हो जमटमल, हू भाउ सुञाणंदा अहमदाबाद वारा। उहे मुंहिंजे साॻे पारे में रहंदो हो। जमट मुंहिंजो हेॾे हूंदे हो दोस्त। जमट ग़रीब हो, खूंचो कढंदो। मां स्कूल मोटंदो त अची हुन खूंचे ते वेहंदो हुउसि। पोइ मूंखे चवंदो हो, पिशू मूंखे पढ़ण ते ॾाढी दिलि आहे, तूं मूंखे पढ़। मां प्राइमरी में हुउसि तॾहिं हुनखे पढ़णु शुरू कयो। इन करे हिते अहमदाबाद में कंहिंखे बि सुञाणप ॾींदो हो त चवंदो हो, अॼु जंहिं स्टेज ते मां पहुतो आहियां हीउ मुंहिंजो गुरू आहे, हिन जे आशीर्वाद सां मां अॼु हेसि ताईं पहुतो। उहो बि गुज़ारे वियो। हीरो लखवाणी उहो बि नंढे हूंदे गुज़ारे वियो। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे अजमेर में, हासो, उन सां मुलाक़ात कोन थी आहे, 20 साल थिया आहिनि। उहे रहंदा आहिनि डिगी बाज़ार में, जेका इहा मस्जिद आहे मशहूरु, उन जे बैक में उन्हनि जो घरु। हिकिड़ो हू दोस्त रहियो आहे स्पेन वारो। ऐं मां मुरलीधर खे सौट घटि चवंदो आहियां, हू असां दिलि जो यार वधीक आहे। सौट पोइ उहो सेकंड आहे, उहो जन्म जे करे आहे, बाक़ी जेसि ताईं दिलि जी ॻाल्हि आहे उहा मुरलीधर। रांदियूं के यादि अथव जेके खेॾंदा हुआ तव्हां सिंध में? भेण मूंखे यादि आहे, भेण क्रिकेट जो मूंखे भेण अहिड़ो तख़्फ़्तो जो मां मुरली मुंहिंजो कज़न ॾंदनि वात में निकिरी विझी निकिरंदासीं बैट बॉल खणी, चालू ॾंदनि वात में छाजो मुंहुं धोअणु छाजो बि। पोइ असांजो ॾाढो पूॼा करे लहंदो हो। असांजो घरु ऐश्वर्यशाली हो। हेॾा दम ड्राई फ्रूट, खाजा, पिस्ता, बादामियूं, अखरोट, ॿार असां हीअं मुंट भरे खिसे में विझी डुक पाए ॿाहिरि हलंदा। पोइ नौकर हुआ 4, हिकिड़ो असांजे ॾाॾे हवाले दवाखानो, हिकिड़ो रंधिणे जे हवाले 40-50 मेंबरनि जी रोटी थिए, हिकिड़ो असां ॿारनि हवाले स्कूल वठी आहे बाग में वठी वञनि, ऐं हिकिड़ो बाज़ार कंदो, ख़रीदारी कंदो। 4 भईया। सम्झो साईं, हिकिड़ो आख़िरी सुवाल पुछणु चाहियां थो, जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले वञी उते उन घिटीअ में वरी रहण जो, भारत मां लॾे उते हैदराबाद जी उन मुखी घिटी में, त छा तव्हांजो मन थींदो वञी उते रहणु चाहींदा तव्हां? न न न न।
छाकाणि को बि ॿिज जंहिंखे मुआफ़िक ज़मीन कोन्हे, मुआफ़िक पाणी कोन्हे, मुआफ़िक वातावरण कोन्हे, उनजो उसरणु मुश्किल आहे। उहे हालतूं तव्हां थी आया आहियो सिंध मां, तव्हांखे ख़बर हूंदी, मां न थो चवां। अनुकूल वातावरण कोन्हे उते रहणु। ऐं हीअ त थियो जंहिं लेवल ते मां अॼु आहियां उतां ज़ीरो ते वञणु ऐं ज़ीरो खां शुरू करणु न, बिल्कुलु न। तव्हांजा लख थोरा, महिरबानी। तव्हां ॾाढो वक़्तु ॾिनो असांखे, ऐं साईं तव्हांखे शतायु बणाए, स्वस्थ रहो, चाक रहो ऐं ईअं ई खिलंदा रहो। मुंहिंजूं लख लख वाधायूं तव्हांखे। महिरबानी। हरिओम। महिरबानी। हरिओम। हरिओम।